बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर रोशन दिनकोरे जो मूजिब डायरेक्टर पोल्ट्री प्रोडक्शन एंड रिसर्च सिंध कराची अॼु मोर खां 19 जून ते डिप्टी डायरेक्टर पोल्ट्री प्रोडक्शन बदीन जो दौरो कयो। दौरे दौरान डायरेक्टर पोल्ट्री प्रोडक्शन डॉक्टर कबीर अहमद शेख सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बदीन अंदरि पखियुनि में ख़ासि तौर ते कुकड़ियुनि खे मौसम जी मुनासिबत सां अॻुवाट सरकारी सतह ते मुफ़्त वैक्सीन जो कमु हलंदड़ आहे ऐं बीमार कुकड़ियुनि ऐं पखियुनि जो इलाज मुआलिज जो कमु पिणु हलंदड़ आहे। इम्कानी सामूंडी तूफ़ान बाइपर जुआइद दौरान कुकड़ियुनि जी पालना खाते बदीन तरफ़ां कयल कम ते पिणु इत्मिनान जो इज़हार कयो। दौरे दौरान डायरेक्टर पोल्ट्री प्रोडक्शन सिंध कराची सां गॾु एडिशनल डायरेक्टर पोल्ट्री प्रोडक्शन डॉक्टर नईमुल हक राजपूत, डिप्टी डायरेक्टर डॉक्टर मुनीर अहमद निज़ामाणी, वेटरनरी ऑफिसर डॉक्टर अर्जुन, डॉक्टर पीर मोहम्मद, डॉक्टर माजिद टालपुर, अली मुराद गाडही, मोहम्मद रमज़ान भट्टी, सीनियर स्टॉक असिस्टेंट फियाज़ अहमद पिणु गॾु हुआ। डायरेक्टर पोल्ट्री प्रोडक्शन सिंध डॉक्टर कबीर अहमद शेख बदीन खां पोइ ठठे जे दौरे लाइ रवानो थी वियो।